ये अल्लाह जे दोस्त हुजण जी अलामत है। मुस्नद अहमद बिन हंबल में हदीस आ, मुझे आका मदनी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो अल्लाह जो बानो अल्लाह जी रज़ा चाहींदो आ, जो अमल कंदो आ उन जो गर्ज ऐं नियत अल्लाह जी रज़ा जी हूंदी आ। अर्ज कंदो आ पियो तो मुझा मौला तू राज़ी थी। ला यज़ालु कज़ालिक, पर इहा गाल का हिक लम्हे जे ला या हिक अमल जे ला न हूंदी आ, हमेशा उन जी चाहत दिल जी तमन्ना इहा हूंदी आ त मौला तू राज़ी थी। रात हुजे या ॾींहुं हुजे, उन जी इबादत हुजे या उन जा साले अमल हुजन या उन जा दुनियावी मामलात हुजन, हर गाल में ला यज़ालु कज़ालिक, हमेशा हमेशा वो अल्लाह जी रज़ा ई चाहींदो रहंदो आहे। तां जो रब्बे ज़ुल जलाल हज़रत जिब्रील अमीन के फरमाइंदो आहे त जिब्रील फलाणो बानो मूं रब जी रज़ा चाहे थो, मां अल्लाह उन जे मथां राज़ी थी वियो ऐं मुंहिंजी रहमत उन जे मथां आहे, मुंहिंजी रहमत उन जे मथां आहे। हज़रत जिब्रील अमीन के हुकुम मिलंदो आहे त जिब्रील वञ मलउल आला जे फरिश्तन में आसमानी मलाइकन में ऐलान कर त फलाणो बानो मूं रब जी रज़ा चाहे थो, मां अल्लाह उन जे मथां राज़ी थी वियो आहियां। ए आसमान वारो, ए नूरी मखलूक, तव्हां सब उन सां मोहब्बत रखो। सोने सरदार फरमायो त इहो बानो वेठो ज़मीन ते हूंदो आहे, पर इन सां मोहब्बत आसमान वारा रखंदा आहिनि। पोइ उन मोहब्बत जी तासीर धरती ते नाज़ुल थींदी आहे जो दुनिया जा माण्हू उन सां मोहब्बत रखंदा आहिनि। दुनिया जा माण्हू उन सां मोहब्बत रखंदा आहिनि। इहा अल्लाह जे रज़ा जी निशानी आहे, या रब जे राज़ी हुजण जी निशानी आहे, इहा विलायत जी निशानी आहे, इहो तअल्लुक़ बिल्लाह जी अलामत आहे। जॾहिं पाने जो पंहिंजे रब सां ताल्लुक़ थी वञे, पोइ कहिड़ी बि ज़ात जो हुजे, कहिड़ी बि क़ौम ऐं कबीले जो हुजे, कहिड़े बि सूरत ऐं शबीह जो हुजे, पर जंहिंजो अल्लाह सां ताल्लुक़ जुड़ी वेंदो आहे, ख़ुदा जी मखलूक उन सां मोहब्बत जो रिश्तो जोड़े छॾींदी। ॿी हदीस ॿुधायां तव्हांखे, सुनन नसाई जे अंदर, सुनन अबू दाऊद जे अंदर, ऐं टियों हदीस जो किताब सहीह इब्न हिब्बान, इन्हनि टिनी किताबनि में इहा हदीस मौजूद आहे। ऐं हदीस जो रावी मुझे दिलबर नबी जो ॿियो ख़लीफ़ो सुहिणो उमर फारूक, चओ रज़ी अल्लाह ताला अन्हु। सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत फरमाइनि था त हिकिड़े ॾींहुं दिलबर नबी जी महफ़िल में वेठा हुए। सुभान अल्लाह, महफ़िल भी का महफ़िल हूंदी। हाँ, ऐं कुर्बान वंजे उन सहाबा किराम जे मुबारक अखियुनि तां जेके सुबुह असांजी दिलबर नबी जा दीदार कंदा हुआ। हाँ, सारी दुनिया जा आबिद ऐं ज़ाहिद, सूफी ऐं सालिह, गौस ऐं कुतुब, कलंदर ऐं अब्दाल, उजबा ऐं नुकबा, सारी दुनिया जा वली गॾु कजनि, पर सहाबी जे कदमनि में उथण वारी धूड़ जे बराबर नथा बणिजी सघनि। सहाबनि जो शान निरालो आहे, सहाबनि जी इज़त ऐं अज़मत निराली आहे। जन तू बदू दिलबर नबी जा दीदार कया। हजरत फारूक आजम रज़ी अल्लाह ताला अन्हु व अर्दाह रिवायत फरमाइनि था त हबीबन करीमन जी महफिल में वेठोस।
मुझे आका मदनी मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, इन्न मिन इबादिल्लाह लउनास माहुम बे अंबिया वला शुहदा। अल्लाह जे माण्हुनि मजा, अल्लाह जे बाननि मजा कुछ अहिड़ा माण्हू आहिनि। इन्न मिन इबादिल्लाह लउनास, अल्लाह जे बाननि मजा कुछ माण्हू आहिनि, कुछ अहिड़ा इंसान आहिनि। माहुम बे अंबिया लैसू बे अंबिया वला शुहदा, नबी भी न आहिनि ऐं शहीद भी न आहिनि। उहे बाना आहिनि, बाननि मजा बाना आहिनि, पर जेकी नबी न आहिनि, शहीद न आहिनि। यग़बितहुमुल अंबिया वश्शुहदा बिमकानिहिम मिनल्लाह यौमल क़ियामा। जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त उन्हनि जी इज़्ज़त, उन्हनि जी अज़मत, उन्हनि जे शान खे ॾिसी अल्लाह जा नबी ऐं अल्लाह जे राह जा शहीद उहे रीस कंदा, ग़िबतो कंदा त सुभान अल्लाह, वाह हिननि जवाननि जी इज़्ज़त ऐं अज़मत आहे। नबी भी न आहिनि, शहीद भी न आहिनि, पर इन जे बावजूद रब हिननि खे हेॾो वॾो मक़ाम अता फरमायो आहे। उन्हनि जे इज़्ज़त ऐं अज़मत ऐं शान ऐं शौकत रिफ़त खे ॾिसी अल्लाह जा नबी रिश्क कंदा, अल्लाह जा शहीद रिश्क कंदा। याद रखो, नबी नबी आहे। उम्मती केॾो बि आबिद ऐं ज़ाहिद बणिजी वञे, पर नबी जे शान खे नथो पहुची सघे। मूं अर्ज़ कयो त सहाबी जे शान खे जॾहिं वली नथो पहुची सघे त नबी जो शान त निरालो आहे न। नबी जी इज़्ज़त अज़मत त निराली आहे, ऐं उम्मत खे अगर विलायत मिलंदी आहे त नबी जे हथों मिलंदी आहे, नबी जे फैज़ान मज़ा मिलंदी आहे। हुज़ूर आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, जॾहिं उन्हनि जी इज़्ज़त ऐं अज़मत नबी ॾिसंदा त उहे रिश्क कंदा त सुभान अल्लाह, वाह हिननि जवाननि खे रब नवाज़ियो आहे जेके नबी भी न आहिनि। मनसबे नबूवत ते फाइज़ न हुजण जे बावजूद भी अॼु हिन मक़ाम ते रब हिननि खे फाइज़ कयो आहे। शहीद जन पंहिंजा सिर ख़ुदा जे राह में कटाया, जानियूं फिदा कयूं, पंहिंजे तन मन जी बाज़ी लॻाए मैदान कारज़ार मल्हाए ॾेखारियो। उहे शहीद भी रिश्क कंदा त वाह हिननि जवाननि जी इज़्ज़त ऐं अज़मत। जॾहिं महबूबन करीमन इन्हनि वलीयनि जो शान बयान कयो त हिकिड़ो एराबी फजसा अराबियुन अला रुकबतै, एराबी हिकिड़ो पंहिंजे गोॾनि भर खड़ो थी बीठो। गोॾनि भर ये मजलिस लगी पई है न, माण्हू वेठा हुया न। सहाबी कीअं वेंदा, गोॾा अदब जा भञी, महबूबन करीमन जे अॻियां ईअं वेंदा हा जो ॼणु के कतैरी अला रूसिहिम, उन्हनि जे मथनि ते ॼणु पखी वेठल हुजनि, जो ॻाटो लोॾियूं मथां पखी उॾामी वञे। कंध न चोरींदा हुया, हेॾे होॾे न वझाईंदा हुया। उन्हनि जूं दीदूं दिलबर नबी जे चेहरे में लॻियल हुयूं। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। तेरी सूरत जो तकी, तेरी सूरत जो तकी ते मोहब्बत हो गई पक्की, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई, जन्नत वास्ते पक्की ये रसीद हो गई। मुलाकाते हबीब साडी ईद हो गई, साडा हज अकबरी तेरी दीद हो गई। तेरा उच्चा है नावा, तेना कोई परछावा। वाह वाह सोना हबीब तुझो शान, जंहिंजो महबूब जो ज़मीन ते सायो न पियो। तेरा उच्चा है नावा, तेना कोई परछावा, तेरिया तक के अदावा मैं मुरीद हो गई,
तेरियां तक के अदावा मैं मुरीद हो गई, मुलाकाते हबीब सादी ईद हो गई। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। एरा भी गोडन भर बेसाख्ता उथी खड़ो थी पियो, बेसाख्ता जेको गर्दन झुकायूं बा अदब वेठा हा न, महबूबन गाल जो एड़ी कई तो ये बाना के बाना हैं जंदे शान के ॾिसी नबी रिश्क कंदा, अल्लाह जा शहीद रिश्क कंदा। उन वक्त में एरा भी बेसाख्ता गोडन भरू थी बीठो। अर्ज कई या रसूल अल्लाह, मुझो अबू अमड़ तो ता कुर्बान वने, ओ मुझा महबूब मुखे बुधायो त उन्हन जो निशानियों केड़ियों आहिनि, उन्हन जो अलामतूं बुधायो, असां उन्हन के कीअं सुञाणूं त इहे केड़ा रब जा बाना आहिनि जंहिंजे शान के ॾिसी अल्लाह जा नबी रिश्क कंदा। ओ मुझे सोना हबीब, उन्हन जो के अलामतूं के आसार के अतवार के निशान बुधायो त असां बि उन्हन के सुञाणी वठूं। ॻाल्हि सम्झो? अब कंहिंजे निराड़ ते लिखियल कोन्हे न, ते वली आहे, बुजुर्ग आहे, मौलवी आहे, आलिम आहे, मुफ्ती आहे, कंहिंजे निराड़ ते लिखियल कोन्हे न। असांजो मुफ्ती आज़म दादू साईं मौलाना मुफ्ती अली नवाज़ मदज़िल आली, निराड़ ते लिखियल कोन्हे न त साईं मुफ्ती आहिनि या केॾा वॾा आलिम आहिनि, पर जॾहिं गुफ्तगू कंदा त ख़बर पवंदी। समझो था? आलिम ॻाल्हाईंदो त उनजे इल्म जी ख़बर पवंदी, वली निहारींदो त उनजे निहारण सां विलायत जी ख़बर पवंदी। आलिम जी गुफ्तार सां, उनजे कलम सां, आलिम जे किरदार सां उनजे इल्म जो पतो पवंदो आहे। आलिम जे शागिर्दनि खे ॾिसण सां उनजे इल्म जो पतो पवंदो आहे, पर वलीअ जे चेहरे खे ॾिसण सां ख़बर पवंदी आहे त अल्लाह जो वली जे चेहरे ते लिखियल न हूंदो आहे त कोई वली आहे, पर उनजे चेहरे खे ॾिसण सां हुमुल्लज़ीन इज़ा रू ज़ुकिर अल्लाह, उनजे चेहरनि ते नज़र पवंदी आहे त दिलनि मज़ा ज़ुबानुनि मज़ा बेइख्तियार निकिरी वेंदो आहे अल्लाह अल्लाह। या वली जी निशानी आहे। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, बुधायो असां कीअं सुञाणूं त उहे वली कहिड़ा आहिनि? हबीबन करीमन फरमायो त ॿुध, उन्हनि जी निशानी इहा अथई जो ख़ुदा जी मख़लूक माण्हू उन्हनि सां मुहबत रखंदा, बग़ैर मिटी माइटी जे, बग़ैर कंहिं ॾेती लेती जे, बग़ैर मिटी माइटी जे, बग़ैर ॾेती लेती जे माण्हू उन्हनि सां मुहबत रखंदा। निशानी सोली ऐं पक्की पुख्ती। सच ॿुधायो, तव्हां मज़ा को अहिड़ो माण्हू आहे जंहिं कलंदर लाल शाहबाद अखियुनि सां ॾिठो हुजे? जी भला मुहबत रखोसि था? कंहिंखे मुहबत आहे? हज़रत साईं बहरान फ़कीर रहमतुल्लाह अलैह तव्हां ॾिठो, ज़ियारत कई, भला मुहबत आहे? आहे कोन्हे? तॾहिं त हेड़े गज़ब जी गर्मी में तव्हां वेठा आहियो, वलीअ जे उर्स में अची शरीक थिया आहियो, अल्लाह वारे जे ॻाल्हियुनि ॿुधण जे लाइ उन जे उर्स मुबारक में अची हाज़िर थिया। इहा मुहबत ई त छिके आई आहे। असां भिटाई कोन ॾिठो, पर दिल जान सां मुहबत रखूं था। इहा विलायत जी निशानी आहे। असां पीर मिठो साईं कोन ॾिठो, पर उन सां दिली मुहबत रखूं था।
असा मशहूरन वारो सोनो सरदार कन डिठो कन ज़ियारत कई कन न भी कई पर मोहब्बत हर को रखे तो आहे या न कंहिंखे के मोहब्बत आहे न मोहब्बत हाँ मुझो सोनो रहबर फजलाबादी मातली वारो कन ज़ियारत कई कन न कई पर दुनिया मोहब्बत रखे थी न मिट्रिया न माइट्रिया न दुनियावी देती लेती आ न कारोबार आ इहा ही विलायत जी निशानी आ जेका ज़बान नबूवत बयान ज़बान नबूवत में बयान बाकी जेकॾहिं चंद माण्हुनि गिला कई तो उहे गिला खोड़ त हर वलीअ जा थींदा रहिया आहिनि हर नबी जा थींदा रहिया उन्हनि जो लेखो ही न कबो उन्हनि जो लेखो ही न कबो इहे जेकी गुलाब जे गुल सां गॾु कंडा हूंदा आहिनि खुशबू पई मुल्कनि में पखड़बी आहे हेॾो जी हवा लॻंदी त हेॾे मुल्क वासजी वेंदो हेॾो जो झूठो आयो त हेॾे मुल्क खुशबूदार थी वेंदो गुलाब जा गुलड़ा पिया सुरहान पखेड़ींदा पर जो को वेझो ईंदो त वरी कंडो वरी पंहिंजो कमु ॾेखारींदो ॻाल्हि सम्झो न सो इहा ॻाल्हि लेखे में न ईंदी तव्हां चवंदो साईं भला जे वली आहे त फलाणे वली जा हेतिरा दुश्मन साईं पीर मिठा सिंह जे दौर में उनजा मुखालिफ भी हुया हजरत किबला सिंह मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह जन जे दौर में संदन मुखालिफ भी हुया गारिम ॾियण वारा भी हुया घटवत ॻाल्हाइण वारा भी हुया पर अक्सरियत इंसान जी मोहब्बत रखण वारी ॻाल्हि त जमहूरियत जो दौर आहे ॻाल्हि वटि बि जमहूरियत खे जिंजा वोट घणा चढ़ी उहो वेंदो न ॻाल्हि सम्झो सुभान अल्लाह मदीने वारे साईं फरमायो त इहा विलायत जी निशानी आहे दुनिया में उन्हनि जी अलामत इहा अथव जो माण्हू उन्हनि सां बग़ैर मिट्री माइटी जे बग़ैर ॾेती लेती जे मोहब्बत रखंदा इहा दुनिया में अलामत वरी ॿी निशानी क़यामत जी ॿुधायूं ऐं टी निशानी मुश्तरक भी ॿुधायूं जेका दुनिया में भी आख़िरत में उहा मुश्तरक निशानी जेका दुनिया में भी उन्हनि जी हूंदी आख़िरत में भी हूंदी उहा कहिड़ी हूंदी हबीबन करीमन फरमाया त इन वजूहहुम लनूर उन्हनि जा चेहरा नूरानी हूंदा उन्हनि जा चेहरा नूरानी हूंदा उन्हनि जे चेहरनि में जाज़बियत हूंदी उन्हनि जे चेहरनि में कशिश हूंदी भली सूरत जा गोरा चिट्टा सोहणा न हुजनि भली कारड़ा हुजनि पर उन्हनि जे चेहरनि में मासूमियत हूंदी उन्हनि जे चेहरनि में अल्लाह ताला कशिश रखाईंदो जो माण्हू ॾिसंदा त ॾिसंदे दिलि न भरबी सुभान अल्लाह वली अल्लाह जो वली पंहिंजे घर जी कुंड में रात जो तन्हाई में लिकी लिकी इबादत करे कंहिंखे ख़बर न आहे त हिन इबादत कई आहे या हे ज़ाहिद आहे ही रात जो जागण वारो आहे लिकी इबादत करे सुबुह जो उथंदो ॿाहिरि निकिरंदो त उनजे चेहरे ते नूर हूंदो ऐं उनजी पेशानी ॿुधाईंदी त ही अल्लाह जो बरगुज़ीदा नवाज़ियल बानो खुद ब खुद उन्हनि जे दिलनि माण्हुनि जे दिलनि में उनजे लाइ कशिश पैदा थींदी त ही अल्लाह जो नवाज़ियल बानो छो त इन वजूहहुम लनूर उन्हनि जा चेहरा नूरानी हूंदा ऐं टी निशानी वरी आख़िरत जी व इन्नहुम लअला नूर क़यामत जे ॾिहाड़े में ये नूर जे टेलन ते नूर जे मिंबरन ते नूर जे कुर्सियुनि ते वेठल हूंदा नूर जे कुर्सियुनि ते वेठल हूंदा ला यखाफून इदा खाफ अन्नास वला यहज़नून इदा हज़िन अन्नास जॾहिं माण्हू खौफ हिरास में हूंदा पर इन्हनि ते को खौफ ई न हूंदो माण्हू गमगीन ॾुखारा परेशान हूंदा पर इन्हनि ते को गम ई न हूंदो पोइ
यो सब कुछ बयान करण खां पो मदीने वारे मीर पंहिंजी ज़बान नबूवत सां कुरान जी आयत पढ़ी। अला इन्न औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। खबरदार, बेशक जेकी अल्लाह जा दोस्त आहिनि न इन्हनि खे को खौफ आ न इहे कॾहिं ॾुखारा थींदा। न चयो सुभान अल्लाह। या अल्लाह जे दोस्तनि जी निशानी आहे। माण्हू हुकुमरान कुर्सी वारा उन्हनि जे पुठियों हूंदा आहिनि, उन्हनि जे ॾिसण जे लाइ माण्हू मुश्ताक हूंदा आहिनि। ज़रदारी साहब कीअं बि पर जे दादू में अचे त ख़ल्क मेड़ो गॾु थी वेंदो आहे कि न? पर इहो अचणु दिली न हूंदो आहे, मोहब्बत वारो न हूंदो, लालच वारो हूंदो। बस सदर साहब मन खणी को नौकरी ॾेई छॾे, को वतन कार्ड मिले, ॻाल्हि सम्झो न? ऐं इन्हनि जी मोहब्बत एसी ते हूंदी जेसि ताईं कुर्सी ते हूंदा। साईं मज़हर साहब जे ॾिसण जे लाइ माण्हू मुश्ताक आहिनि, पर यार टेन्यूअर पूरो थिए त पोइ वरी साईं हिते पिया घुमंदा। ॻाल्हि सम्झो? हुकूमत इक़्तिदार कुर्सी वारनि खे बि इज़त हूंदी आहे, पर उहा महदूद हूंदी आहे, उहा हिकिड़े मख़सूस अरसे जे लाइ हूंदी आहे। पर अल्लाह जे वलीअनि जी इज़त ऐं माण्हुनि में मोहब्बत दाइमी हूंदी आहे। जीअं उन्हनि जी पीरी थींदी तीअं माण्हुनि में मोहब्बत वधंदी वेंदी। जीअं उन्हनि जो ज़िंदगी जो पोयों हिसो ईंदो तीअं माण्हुनि में मोहब्बत वधंदी वेंदी। ऐं जॾहिं उहे पंहिंजे दुनिया जो अरसो दौरानियो पूरो करे पंहिंजे मज़ारुनि में पहुचंदा त माण्हुनि जे दिलुनि में मोहब्बत अञा ॾहूण वधी वेंदी। छो त वलीअ मरंदा न आहिनि, न वलीअ मरंदा आहिनि, न उन्हनि जी इज़त मरंदी, न उन्हनि जी मोहब्बत मरंदी आहे। उन्हनि जी मोहब्बत बि दिलुनि में क़ाइम, छो त उन्हनि जा वजूद बि क़ाइम आहिनि। अल्लाह जे वलीअनि जा वजूद क़ाइम आहिनि। पंहिंजे मज़ारुनि में अल्लाह जा वली ज़िंदा सलामत आहिनि। जो चौथों ॾींहुं मोटियो आहियां, तुर्की जो सफ़र नसीब थियो। तुर्की में हज़रत सैयदना अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला, मुंहिंजो जद्दे अमजद, उन्हनि जे दरबार पुर अनवार ते हाज़िरी जी सआदत नसीब थी। बड़ो शानदार कुबो ठहियल आहे, बेहतरीन मज़ार मुबारक। ऐं जीअं असां वटि सिंध में पड़ चाढ़ींदा आहिनि, बाक़ाइदा पड़ बि चढ़ियल आहे। बेहतरीन शानदार कुबो आहे। मस्जिद अयूब सुल्तान मस्जिद बि तमामु वॾी शानदार मस्जिद आहे। उनजे सहन में साम्हूं साईं जन जी मज़ार अनवार हाज़िरी थी। ॾाढो दिलि खे सुकून ऐं राहत मिली। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे सुल्तान नालो अथसि, मदीना मुनव्वरा जो रहवासी आहे। अजीब किस्सो ॿुधाई इन साईं सैयदना अबू अयूब अंसारी जो। चई त मदीने शरीफ जो असांजो हिकिड़ो दोस्त हुयो, महिमान थी कुस्तनतनिया वियो। इस्तंबुल में पुराणो नालो कुस्तनतनिया ऐं हाणे जदीद नालो अथसि इस्तंबुल। इस्तंबुल शहर तुर्की जो शहर आहे। सो चई त मदीने शरीफ जो माण्हू महिमान थी वियो इस्तंबुल में हज़रत सैयदना अबू अयूब अंसारी जे दरबार ते। पासे में होटल वरितई, कमरो वरितई, सामान सड़ो रखियई, पाण हाज़िरी जे लाइ आयो। हाज़िरी भरे जेॾी महिल वापसि मोटियो, होटल ते आयो त न संदसि बैग, न थेलो, न को पासपोर्ट, न पैसा, को ॿुहारे खणी वई। मुसाफ़िर माण्हू, परदेसी, ऐं शहर हुनजो मदीनो, महिमान हुयो मदीने शरीफ जो। परदेसी माण्हू, सामान बि वियो, पासपोर्ट बि वियो, पैसा बि विया। हाणे हिन वटि उत
ओतरा पैसा न हुजन जो मानी वठी खाए। पासे में थाणो, थाणे ते वियो रिपोर्ट कई, पर केर माण्हू ॿुधे ई न हिन जी को दाद फरियाद ही न ॿुधे। हिन जी ॿोली अरबी, हू तुर्की ज़बाने यार मन तुर्की व मन तुर्की नमीदा न। सो हिकिड़ो ॾींहुं गुज़री वियो, ॿियो ॾींहुं गुज़री वियो, टियों ॾींहुं गुज़री वियो, ॾाढो परेशान थियो। पोइ हीअं उथियो गुस्से में, कावड़ में, सैयदना अबू अयूब अंसारी जे मज़ार ते आयो। मज़ार ते बीही ऐं सॾु कई त या अबा अयूब अना मिन सुकानिल मदीना व अना मिन जीरानिल मुस्तफा। ए अबू अयूब अंसारी, मां मदीने जो रहवासी आहियां, मां मिठे मुहम्मद जो पाड़ेसरी आहियां। तुझे शहर में मुझो सामान गुम थी वियो आहे, मां तोॾे आयो हुउसि, मूंखे सामान तूं भरे ॾे। जेकॾहिं मुझो सामान न मिलियो त अबू अयूब अंसारी, मां तुंहिंजी दाह मिठे मुहम्मद वटि पहुचाईंदुसि। त या रसूल अल्लाह, मां तुंहिंजो पाड़ेसरी हुयुसि, अबू अयूब वटि वियुसि, मुंहिंजो सामान चोरी थी वियो, मूंखे सामान न मिलियो, तुंहिंजी दाह मदीने वारे मीर वटि वञी ॾींदुसि। वो कसम खणी चए पियो, जेॾीमहिल मूं ईअं ज़ोरदार लहजे में पंहिंजे उन ॾुख खां दाह ॾिनी, मूं ईअं सम्झो त मुंहिंजी पेरनि जे हेठां ज़मीन लुटी वई। जीअं ज़मीन में ज़लज़लो ईंदो आहे, ईअं मुंहिंजे पेरनि खे जे हेठो लोॾो अची वियो हलियो। बेसाख्ता, मूंखे ख़बर न पई त मां हाणे छा कयां। जे बस मां थोरी देरि उते बीही ॿाहिरि निकितुसि त पुलिस जो वॾो ऑफिसर, जेके पाण एसपी चऊं या वॾनि फूलनि वारो, उहो मूंखे ॻोल्हींदो पियो अचे। चइबा मदीने जो माण्हू किथे आहे, मदीने जो माण्हू किथे आहे, बा मदीने जो माण्हू किथे आहे। मुंहिंजे लिबास खां ॾिठी, अरबी लिबास, चई तूं मदीने जो आहीं? मूं चयो हा मदीने जो मां। चई हली आ। मूंखे वठी वियो उन होटल में, उहा बैग, उहो सामान, पासपोर्ट, पैसा, हिकिड़ी मुंहिंजी सुईअ जो सॻो बि खुटल न हुजे, पूरो सामान मौजूद हुजे। मूं चयोमांसि, मां 3 ॾींहं तव्हांजे थाणे ते रुलंदो रहियो आहियां, तव्हां मुंहिंजी फरियाद न वरिती हुई, हींअर कीअं हे सामान तव्हां ओचितो कढी आयो, ही कीअं मुंहिंजो सामान अची वियो? चए बसि इहा ॻाल्हि न पुछ, इहा ॻाल्हि न पुछ। जंहिं दर ते तो दाह ॾिनी आहे, जंहिं दर ते तो फरियाद कयो आहे, बसि तूं वधीक मूंखां ॻाल्हि न पुछ त असां सां छा गुज़री आहे, छा असांजे मथां ऑर्डर जारी थिया आहिनि। बसि तूं पंहिंजो सामान वटि ऐं असांखे ग़लती जी माफ़ी ॾे, ख़ुदा वास्ते असां ते राज़ी थी। हा, अड़े चवनि था त वलीअ मरी विया, चवनि था वलीअ कोन था ॿुधनि, चवनि था वलीअनि खे ख़बर कोन थी पवे। हा, असांजो ईमान आहे त अल्लाह जा प्यारा पंहिंजे मज़ारुनि में ज़िंदा आहिनि, सलामत आहिनि, मौजूद आहिनि। मरा जिंद पिंदार चूखेश तन, मनायम जिजा घर तू आई बतन। साहिब मज़ार वली तो चवे त मूंखे पाण खां वधीक ज़िंदा समझंदो कर, तूं जिस्म सां मूं ॾे हली ईंदो ही, मां रूह सां जे तोखे गिराटियूं पाईंदो आहियां। हाँ, अल्लाह जा वली पंहिंजे मज़ारुनि में ज़िंदा आहिनि, उन्हनि जी ताक़त, कुवत ऐं कुदरत मज़ारुनि में बि क़ाइम आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन हिकिड़े शख्स खे ॾिठो जेको क़ब्र खे हीअं टेक लॻायूं वेठो हुजे, क़ब्र खे टेक लॻायूं वेठो हुजे। असां घणनि माण्हुनि जी आदत आहे, असां वटि ॾिठो आहे, साईं कलंदर लाल शहबाज जे मज़ार ते टेकियूं वेठा हूंदा, ठूठ रखियूं वेठा हूंदा, अहलिया पिया हूंदा। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम हिकिड़े माण्हू खे ॾिठो जेको क़ब्र ते हीअं टेक लगायूं वेठो हुजे। हबीबन करीमन फरमाते या साहिबल क़ब्र अनज़िल मिनल क़ब्र, ए क़ब्र ते टेकण वारा पोइ ते हटी वञ क़ब्र खां। ला तुज़ि साहिबल क़ब्र, क़ब्र वारे खे ईज़ा न पहुचाए, क़ब्र वारे खे ईज़ा न पहुचाए। वला युज़ीक, ऐं इहो तोखे न ईज़ा पहुचाए।
तू इनके ईज़ा न पहुंचा, इहो तोखे ईज़ा न पहुचाए। जेको टेक ॾेई वेठो आहीं न, इहो इनखे ईज़ा ई थो, ऐं इन जे ईज़ाइण जे करे मतां इहो तोखे ईज़ाए, तंहिंजे करे न तू इनखे ईज़ा न उहो तोखे ईज़ाए। अब ॻाल्हि सम्झो। हिकिड़ो पहिरियों हिसो हदीस जो त हर को सम्झे थो, ला तोज़ साहिबल क़ब्र, क़ब्र वारे खे ईज़ा न पहुचाए, माना लत रखी या पेर रखी या ठूठ रखी, माना उन क़ब्र वारे खे ॼण के ईज़ा थो पहुचाई। उहे माण्हू त सोचनि जेके क़ब्रुनि खे ड्रायूं होटल ठाहियूं वेठा आहिनि, उहे माण्हू सोचनि न केतिरो मैयतनि खे ईज़ाइनि था, जेकी क़ब्रुनि खे शहीद करे ड्राए मेसारे मथां बिल्डिंग ठाहियूं वेठा आहिनि। ज़ुल्म, वॾो ज़ुल्म आहे। क़ब्रिस्तान, मुसलमाननि जे क़ब्रिस्तान जो एहतराम करणो। जेको क़ब्र जे मथां लत ॾिए थो, हबीबन फरमायो त बाहि जे टांडनि ते पेर रखो त भलो आहे, पर क़ब्र ते पेर न रखंदा। सम्झो। पर हदीस जो ॿियो हिसो आहे त वला युज़ीक, ऐं इहो क़ब्र वारो तोखे न ईज़ाए। मालूम छो त क़ब्र वारे खे बि एतिरो त पावर आहे जो ॿाहिरि खे ईज़ाए सघे थो। कोन सम्झो ॻाल्हि? हा, भई ईज़ा उहो पहुचाईंदो जंहिंजी दस्तरस हूंदी न। हा, पहुच हूंदी त ईज़ाईंदो न। भला जेकॾहिं पहुच ई न हुजे, कंहिं बि सूरत में हुनजी रसाई न हुजे, त छा ईज़ाए सघंदो? महबूबनि जा लफ़्ज़ माना ख़ेज़ आहिनि त इहो ईज़ा जो एहसास उन खे थींदो आहे जेको ज़िंदह हूंदो जी। जेकॾहिं मां फ़कीर रशीद खे धकु हणां त ईज़ा ईंदुसि, पर हिन खे टेबुल खे केतिरा बि धकु हणां थी, बेजान शइ आहे, बेजान शइ आहे। पर हिन कंहिं जानदार खे धकु लॻे त उनखे ईज़ा ईंदो। महबूबनि जो इहे लफ़्ज़ क़ाबिल तवज्जो आहिनि त पाण फरमाईंदा आहिनि कि ईज़ा आहिनि, माना त इहे मज़ारुनि में ज़िंदा आहिनि। रुगे ज़िंदा न आहिनि, पर एहसास रखनि था, एहसास रखनि था। हाणे मिसाल जी ॻाल्हि, हिकिड़ो माण्हू सुतो पियो आहे, निंड पियो आहे, को माण्हू मथां बीही उनखे माउ भेण ते गारियूं ॾिए, उनखे एहसास थींदो? छो त निंड पियो आहे, उनजो शूर हसासियत उनजी सभु ख़तम आहे। उनजा हवासे खमसा, सामिया, बासरा, ज़ाइका, लामसा, शामा सभु हींअर निंड में आहिनि, आराम में आहिनि। पंज ई हवास उनजा बंदि आहिनि। मथां गारियूं ॾियोसि, को बुझो बि ॾिएसि, उनखे ख़बर कोन पवंदी, ईज़ा कोन ईंदो। पर जे जहिड़ो हुजे त उनजा हवास खुलियल हूंदा। को घटि वधि ॻाल्हाए त उनखे ईज़ा पहुचंदो, उनखे ॾुख पहुचंदो। ॻाल्हि सम्झो? हा, माना जेका शइ साहिब हिस हूंदी आहे, जंहिंमें एहसासात हूंदा आहिनि, उन खे ईज़ाव जो एहसास उन खे थींदो आहे। मालूम थियो त जेके क़ब्रुनि में पिया आहिनि, इन्हनि जा हवास बि ज़िंदा सलामत आहिनि। इहे ॾिसनि बि था, इहे ॿुधनि बि था, इहे सिंघनि बि था। हवास आहिनि त न सभु। साईं करीमन फरमाइनि था लातो साहिबल क़ब्र। वरी वॾी ॻाल्हि इहा आहे त उन्हनि खे रब एतिरो त पावर ॾिनो आहे जो ॿाहिरनि खे बि ईज़ाइण चाहिनि त ईज़ाए सघनि था। जे नफ़ो ॾियणु चाहिनि त नफ़ो ॾेई सघनि था, नफ़ो ॾियणु चाहिनि त नफ़ो ॾेई सघनि था। असांजो ईमान आहे त साईं हज़रत बहरान फ़कीर रहमतुल्लाह अलैह ज़िंदा। जेकॾहिं तव्हां हुनजे उर्स मुबारक ते आयो, तव्हां कुल शरीफ़ पढ़िया, ख़त्मो बख़्शियो, तव्हां हुनजे मज़ार ते अची हाज़िरी भरी, त उहे बाख़बर आहिनि। ऐं पोइ कुझु हया बि रखणु खपे, जो जॾहिं उहे साहिब हिस आहिनि, असांखे ॾिसनि बि था, सम्झनि बि था,
तो असा के उन जो अदब करण खपे या न, एहतराम करण खपे या न। हाँ ता कलंदर जी दरगाह ते वही दिसो तो मलंग छा था वेठा कर, हाँ धमाल थी लगे, रनू जी नचन, केडी आ बेहयाई आ के कब्रुन ते टेकिया वेठा है, के कब्रुन जो तवाफ पिया था कर, के कब्रुन के सजदो पिया था कर। याद रखो के कब्र के सजदो करण जायज ना है, के वली जे मजार के तवाफ करण जायज ना है, के वली जे कब्र के मुझा दोस्तों रुकू जी सूरत जी इबादत में नमाज में कभी आई रुकू करण जायज ना है। सलाम कयो बा अदब थी, 2-3 मीटर पोइते हटी भी हो बा अदब थी सलाम करे, कुल शरीफ पढ़ी दुआ घुरो मुझा मौला ही जेका तिलावत कयम इने जो सवाब हजरत साईं बहरान फकीर रहमतुल्लाह अलैह जे रूह मुबारक के पहुंचा। या अल्लाह हिन पंजे वली जे सदके मुझे मन जी फलानी मुराद पूरी कर। ये मुझा मौला हिन वली जे मुहाबे हिन पंजे दोस्त जे सदके मां बे औलाद है मुके साले औलाद दे। या अल्लाह मां कर्ज आई है मुझो कर्ज ला। या अल्लाह पंजे वली पंजे प्यारे दोस्त जे सदके जेको हिन जो तोसा ताल्लुक हुयो, जेकी हिन जी विलायत जो तोसा गांढापो हुयो, मुझा मौला उन जो वास्तो थई मुझी ही हाजत मुझी जरूरत पूरी कर। समझो पो जने अल्लाह जे वली जे आस्थाने ते दुआ घुरंदे रब वट तुझी दुआ भावी, अल्लाह वट तुझो अर्ज तुझी आजी तुझी इल्तिजा रब कबूल फरमाई छे। दुआ तो हर जाए ते कबूल आ, पर वलीयन जे आस्थाने जी दुआ जो रंग ही जुदा है। समझो वलीयन जे आस्थानन ते न थियणी शइ बि थी पवंदी आहे, अणमुदायती शइ बि मिली पवंदी आहे। जेका शइ मुश्किल ऐं महाल आहे सा बि वलीयन जे आस्थाने ते अल्लाह ताला आसान करे अता फरमाई छॾींदो। कुरान पाक जा जेके लफ़्ज़ हिन फ़क़ीर पढ़िया हज़रत बीबी मरियम साहिब रज़ी अल्लाह ताला अन्हा वली हबानिया, हजरत ईसा रूहुल्लाह जी अमड़ जीजर वलिया आरिफा कामिला बानिया। जेरी मल बुख लगस उञ लगस रब्बुल आलमीन जल्ल शानो जी बानी सुकल खजीअ जे थुड़ के टेक लगाई वेठी हुई। छा खजीअ जो थुड़, न टारी न शाख न लाम न सावक, सुकल थुड़ टेक लगाई वेठी। अर्ज की मुझा मौला मुखे भूख लगी आ। रब फरमायुस हुज़्ज़ी इलैकी बिजिज़इन नख़ला। ए मरियम यो जेको थोड़ा न खजी जो इने के हिय लोडो तो साकित अलैकी रुतबन जनिया, तुझे मता ताजी ताजी खजूर किरी पौंदी। नचे व सुभान अल्लाह। रुतब करे खादो दो रुतब अल्लाह नसीब कंदो। मदीना मुनव्वरा में रोजे खोलण मल रुतब अरब ॾींदा है। सुभान अल्लाह। जेके पाण सिंधी में डंग डोडा सॾींदा आहियूं, वण ते जेके पची वेंदा आहिनि डंग थी, ॾाढो मज़ो हूंदो आहे। ऐं मदीने जा डंग त सुभान अल्लाह सुभान अल्लाह। 12 महीना फ्रिजन में रखियो वेठा आहिनि अरब सगो। हाणे हींअर बि वियासीं न सूमर ऐं ख़मीस ते, 2 ॾियारनि ते घणो करे अरब सगोरा रोज़ो रखनि पिया। मां जो असां वारा सिंध वारा रमज़ान जा ई कोन था रखनि। हे नवली रोज़ा हर हफ़्ते में 2 ॾींहं सूमर ऐं ख़मीस। जेॾी महिल रोज़े खोलण जो टाइम थिए त सारे मस्जिद नबवी में दस्तरखान लॻी वेंदो। पोइ हीअं रुतब रखिया। सुभान अल्लाह। खजूर जेका रसियल पतकल हूंदी आहे न, 2, 3, 4, 5 ॻड़ियूं खाओ त जी भरजी वेंदो। पर रुतब अहिड़ी शइ आहे जो पिया खाओ पई वणंदी। समझो था।
रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायुसि त मरियम इन खजीअ जे थुड़ खे धूणो ॾे त रुतब तोते किरंदा। अब ये रुतब पैदा करण वारो केर आहे? अल्लाह। बीवी मरियम खे रब फरमाए त हुज़ी इलैकी, इन खजीअ जे थुड़ खे हथ लगा, धूणो ॾे, लोडो ॾे, छिकीस, धूणीस। हथ तुंहिंजो हूंदो ऐं कुवत कुदरत मुंहिंजी हूंदी। अब तव्हां कॾहिं ॾिठो आहे त खजीअ जे सुकल थुड़ मां डंग ॾोॾा किरनि? ॿुधायो। पर न थियणी ॻाल्हि आहे न, खजीअ जे सुकल थुड़ मां ताज़ा डंग ॾोॾा किरनि, न थियणी ॻाल्हि आहे न। पर अल्लाह जे आरिफ़ा वलीअ बानी जा हथ लॻी वञनि त न थियणी शइ बि थी। ॻाल्हि सम्झो? हाँ, ईअं ई अल्लाह ताला मोकिले ॾिया आसमान में किरी पवनि, बसि मोकिले हा त ईअं ई मोकिले छॾे हा न। अल्लाह जे अॻियां कहिड़ी देर हुई? जिब्रील खे ॾिया बक्सो सॼो जन्नत मज़ा डंग ॾूरनि जो खणी अचे, वट खा। मरियम तो बुख जी ॻाल्हि कई आहे, खा न। रब फरमायो त क़ुरान में मूंखे इहो दलील कायम करणो आहे, छो त करामतुनि जा मुनकिर बि पैदा थींदा न। वलीअनि जे करामतुनि जा मुनकिर बि पैदा थींदा। चवंदा छा जा वली, छा जूं करामतूं, छा जूं ॻाल्हियूं, मुनकिर बि पैदा थींदा। तंहिंजे करे रब फरमाए त मां क़ुरान में इहा ॻाल्हि लिखी छॾिया, क़यामत ताईं मुनकिरनि जो ओ मरियम हथ तूं लगा, धूणो तूं ॾे, मुंहिंजी कुदरत ज़ाहिर थींदी। हथ वलीअ जो हूंदो आहे ऐं पावर अल्लाह जी ज़ात जो हूंदो। न थियणी शइ ज़ुहूर पज़ीर थी पवंदी आहे। पोइ जेॾीमहिल बीबी साइण हीअं जो धूणो ॾिनो त सुभान अल्लाह, ताज़ा ताज़ा डंग ॾोॾा पट भरिजी विया आहिनि। सुभान अल्लाह। हाँ, वात पियो पाणी करे अमरान जो। जेकॾहिं उम्मत बनी इसराइल जी, क़ौम बनी इसराइल जी वलीह बानी जे हथनि में रब इहा कुवत रखे थो जो सुकल थुड़ मंझां ताज़ा ॾोॾा किरी सघनि था। बनी इसराइलनि जे वलीह बानी जो इहो कमाल आहे त मिठे मुहम्मद करीम जे उम्मत जे वलीअनि जो कमाल छा। पोइ जे मुंहिंजो सोनो दस्तगीर हथ खणे त ॿुॾल ॿेड़ा तारे छा। 12 साला ॿुॾल ॿेड़ा दस्तगीर जे हथ खॼण सां तरी अचे। जेकॾहिं मुंहिंजो सोनो पीरनि जो पीर दस्तगीर पंहिंजे मुहबत वारो बीमार थी पियो आहे, साईं उन को पुछण जे लाइ विया, उनजे घर विया त उनजे घर में बाग नंढो पर वण सभु सुकी विया। पोइ हज़रत पीरान पीर दस्तगीर निमाज़ जो टाइम थियो, पाण उते वणनि जे हेठों वेही वुज़ू कयूं। सुकल थोड़ हुजनि, थोड़ सुकल, उते वेही वुज़ू कयूं। हीअं निहारियूं, वणनि ॾे ॾिठूं त हिकिड़े वण में बि साई टारी कान्हे। जेॾीमहिल हीअं सोणे दस्तगीर ॾिठो, नज़र फेरायई त सभु वण सावा थी डंग ॾोॾा झले बीठा। अड़े बनी इसराइल जी वलीअ बानी जे हथ न लॻण सां, पर सोणे दस्तगीर जी दीद ई निगाह पवण सां। निगाहे वली में ये दास्तासीर देखी, निगाहे
बदलती हजारों की तकदीर देखी, अरे बदलती हजारों, ये अल्लाह वाले देते सब कुछ, मगर इनसे लेने का चाहिए ढब कुछ। दरे फैज़ हक बंद जब था न अब तक, वलियों की झोली में अब भी है सब कुछ। अल्लाह जे वलियन जा अज भी हथ भरियल है, खुदा जे खजानन सां, खुदा जे रहमतुन सां उन जी झोलियूं भरियल है, हथ उन जा भरपूर है। गाल समझो? अल्लाह वारन सां मोहब्बत रखो, उन जी सोबतुन में वञो, भला ॿियो कुछ न त गायबाना मोहब्बत दिल में हुजे न, बुग़्ज़ न रखो, वलीअ जा गिलाखोर न थियो, कंहिं बि वलीअ जा दुश्मन न थियो। समझो था? हिकड़े वलीअ जो इनकार करण सभिनी वलीअनि जो इनकार है। समझो था? अल्लाह वारन सां सुठी मोहब्बत, सुठी निस्बत, सुठो अकीदो रखो, रब तव्हांजा बेड़ा पार करे। अल्लाह ताला जल्ल शान मुझो चवण तव्हां असांजो ॿुधण पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। इंशा अल्लाह ताला रात मजलिस थींदी करमपुर शरीफ में, ऐं सुभाणे ॾींहं जो वरी इंशा अल्लाह दिलबराबाद मोरे। सो हाणे हिकड़ी बस ईअं मुख़्तसिर नात पढ़ंदो मुंहिंजो प्यारो दोस्त आहे, पर चवां थो